यार वाकई रईस आहे। गुज़िरियल हफ़्ते चाचा बशकिली जी मेंह चोरी थी वई। बाबा घणा ई ज़ोर ॾिनासीं पर मेंह वापसि न थी। बसि रईस जे पेरनि ते वञी किरियासीं। बाबा 3 ॾींहंनि में मेंह घर वापसि अची वई। मञिबो त रईस जो ताबो आहे। भला घणी भुंग वरितऊं? अदा रईस जे करे मुर्गो 30,000 वरितऊं। 1.5 लख जी मेंह हुई। बाबा इहे थोरा असां रईस जा कॾहिं बि लाहे न सघंदासीं। हा यार, एतिरी अकल जे असां में हुजे हा त असीं रईस जी जॻह ते न हुजूं हा। हा साईं, रईस खे वॾो अकल आहे। एटम जी थ्योरी बि पाण वारे रईस ॾिनी हुई। नासा जो अपोलो मिशन बि रईस जे करे कामयाबु थियो। पंहिंजी शइ पाण खे 30,000 वठी मोटाए ॾिनई। वॾो कमु करे छॾियईं। हाणे सॼी उमिरि रईस जा थोरा ॻाईंदा रहंदासीं। पोइ तूं मेंह वारी ॾींहुं न, तूं रईस खे कोन पुॼंदे पुट। तुंहिंजी सोच जिते ख़तमु थींदी आहे रईस जी उतां शुरू थींदी आहे। रईस जी अकल जी तोखे ख़बर नाहे। रईस जे अकल खे छॾियो, तव्हां कुझु अकल कयो। इन्ही सोच इन्ही अमल त असांजा अहिड़ा हाल कया आहिनि। पंहिंजे शौर खे मारण सां जहालत उरूज माणियो आहे। ज़ुल्म खे क़बूल करे पंहिंजे मथां कफ़न वारियो आहे। ज़िंदगी खे बेमक़सद करे पंहिंजे ईंदड़ नसल लाइ उहा दोज़ख क़ाइमु कई आहे जंहिंजी बाहि जा शोला सदियुनि ताईं भड़कंदा रहंदा। इन्ही बेवकूफ़ी असांखे मफ़लूज कयो आहे, पंहिंजी धरती ते मज़लूम करे छॾियो आहे। जे रईस जेतिरो अकल हुजे हा न त अॼु तूं बि रईस जी जॻह ते हुजी हा ऐं रईस जे ख़िलाफ़ न ॻाल्हाए। उन जी ताक़त जी ख़बर अथई। चाचा, अहिड़ी जॻह खपई न जंहिंजो बुनियादु ग़रीबनि जे हक़नि सां ॿधलु हुजे ऐं हक़ जी आवाज़ खे दुनिया न दॿाए सघी। तुंहिंजो रईस छा दॿाईंदो? असांजी सोच घर खां शुरू थी रईस जी औताक़ ते ख़तमु थी वेंदी आहे। इन करे घर जी औरत लाइ त वॾा गैरती मुड़ुस हूंदा आहियूं, पर रईस जी औताक़ ते कुकड़ थिया वेठा हूंदा आहियूं। जहालत जो ही आलम आहे त जेको अमल असांखे बेवकूफ़ बणाए उनखे अकल सम्झूं था, पर हक़ीक़त में असांखे इहा ख़बर ई नाहे त अकल आहे छा। पुट, तूं अञा ॿार आहीं। तोखे कहिड़ी ख़बर त अकल कहिड़ी बला जो नालो आहे? चाचा, क़दीम ज़माने खां वठी हेसि ताईं तमामु फ़लसफ़ी ऐं दानिशवर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ रहिया आहिनि त अकल खां बग़ैर ज़िंदगी बेकार आहे। इहो अकल ई हो जे बिन रशद खे जलावतन कयो, ज़ानदार खे उन्ही जी ख़ातिर रोन जे बाज़ार में ज़िंदा साड़ियो वियो। इन्ही अकल जे करे गिलेलू पंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी 10 साल जेल में गुज़ारिया। इन्ही अकल जी ख़ातिर सिरोतीस खे उन जे किताबनि सां गॾु साड़ियो वियो। मादाम रोला खे तख़्त ते लटकायो वियो। सुकरात खे ज़हर जो प्यालो ॾिनो वियो। इन्ही अकल डेकार्ड खे मोहबत ॾे मजबूर कयो। इहो अकल ई हो जंहिंजे बुनियाद ते इंसान उथियो, ज़मीन खां चंड ताईं सफ़र तय थिया, एहसास उथिया, जज़्बात उथिया, जस्तजू जी राह में काफ़िला उथिया। लतीफ़ी लात में अकल आहे, सन जी वाट में अकल आहे। अकल जो नज़रियो निज़ाम सां बग़ावत हूंदी आहे ऐं हर दौर में इनखे इंसानी रूप ॾेई मारण जी कोशिश कई वई आहे, पर हक़ीक़त में अकल सोच जो गिलाफ़ वेड़े सदियुनि जो सफ़र तय कयो आहे। इहा ई वजह आहे त जिस्म सड़ी विया पर ज़हन अञा ताईं ज़िंदा आहिनि। अॼु सदियुनि जे इंसान जो को वजूद न रहियो, पर उन जे अकल जो सफ़र अञा ताईं जारी आहे। दुनिया जी का बि ताक़त उनखे मिटाए न सघी। गुज़िरियल 3000 सालनि में 5000 जंगूं लॻियूं, कई ज़माना ख़तमु थिया, नवां दौर आबाद थिया, पर तारीख़ गवाह त अकल जो दायरो हमेशा वसी रहियो आहे। जेकी बि इंसान अकल जे बुनियाद ते हलिया उन्हनि खे मारणु नामुमकिन हूंदो आहे। जिस्म त क़बर जी अमानत आहे। इंसानी सोच ज़माननि जी नुमाइंदगी कंदी आहे जंहिंजे सफ़र जी का हद न हूंदी आहे। इहो हूंदो आहे अकल। हाणे इन्ही अकल खे पंहिंजे रईस सां भेटियो, ॾिसो किथे खोड़ो लॻे थो। ज़ुल्म ऐं ॾाढाई जो साथ ॾियण बि पंहिंजे ज़मीर सां गद्दारी हूंदी आहे। असीं दुनिया जी उहा वाहिद क़ौम आहियूं जंहिं ग़ुलामी खे ख़ुशी सां क़बूलियो आहे। हर दौर में पंहिंजे मथां आका रखियासीं, कॾहिं पीरनि जे रूप में त कॾहिं वॾेरनि जे रूप में। इहो ई सबबु आहे जो पेरनि ते हथ रखी झुकी वेहण असांजो पसंदीदा कमु रहियो आहे। तरक़ी लाइ दुनिया महिनत ऐं तइलीम खे तरजीह ॾिनी। असां महिनत खां भॼी तावीज़ ॿधी, आख़िरत ते नज़र विधी, मस्जिदूं वीरान करे मज़ारूं वसायूं, पोइ बि फ़ख्र सां चऊं था त ईमान में आहियूं। असां वटि अॼु बि सुकरात जो ज़मानो आहे। हक़ ते हलणु ॾोह ऐं सच चवणु मुनाफ़क़त हूंदी आहे। गुरबत खे नसीब सम्झूं था, ग़रीब खे जाहिल सम्झी अमीरनि जी पूॼा कयूं था। कंहिंखे बुरो लॻे त लॻे, पर असांजी फितरत हीअ रही आहे त असां हमेशह पंहिंजे हाल खां इनकारी थी ख़ुशी सां हर नई आफ़त क़बूली आहे। हर शख़्स पंहिंजा सूरत ॿुधाए थो पर सूरनि जी हक़ीक़त बयान नथो करे। हर शख़्स मुसीबत खां निजात घुरे थो पर मुसीबत जी वजह छा, इन ते सोचणु अजायो सम्झे थो। हर पढ़ियल लिखियल शख़्स पंहिंजी क़ौम खे जाहिल सम्झी तनक़ीद करे थो पर जहालत ख़िलाफ़ बग़ावत नथो करे। असां जेको मुआशिरो तख़लीक़ कयो आहे इन में सिर्फ़ ग़ुलाम ई वफ़ादार हूंदो आहे, पर यादि रखो त ग़ुलाम जी ग़ुलामी तेसी ताईं हूंदी आहे जेसि ताईं आका जी हुक्मरानी हूंदी आहे। ऐं जेकॾहिं तारीख़ खे उतलाए ॾिसो त हीअ ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त हुक्मरान केर बि हुजे पर हुक्मरानी आरज़ी हूंदी आहे। ज़िंदगी अनमोल आहे,
पंहिंजे पाण खे सुञाणे ज़िंदगी खे संवारियो, हक़ीक़तनि खां आगाह थी पंहिंजे मुस्तक़बिल लाइ निहारियो। इन अहसास कमतरी मां निकिरी अचो त असीं कमज़ोर आहियूं, चाहेल आहियूं, सदियुनि जी तारीख़ बचाई आहे त गैरत जो जज़्बो बि रखूं था। ज़रूरी नाहे त हर अमल में ॿियनि जी दानाई हुजे, कॾहिं कॾहिं पंहिंजी बेवकूफ़ी बि हूंदी आहे। सीरत खे लताड़े सूरत न संवारियो, सूरत त महिमान हूंदी आहे। पंहिंजे जज़्बनि खे लफ़्ज़नि जो रूप ॾेई ज़िंदगी खे मक़सद ते आणियो, छो त तारीख़ शक्ल जी न पर अक़ल जी ग़ुलाम हूंदी आहे।